अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरे आयो एहतसाब न्यूज़ आऊं कासिम ख़ास के लिए। नाज़रीन, बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी एक अहम ख़बर। नाज़रीन, सकरण मां असगर अली इलाक़ो जी रिपोर्ट मुताबिक़ बल्दियाती इलेक्शन 2022 जे पहिरें मरहले में सकरण तहलके में चूंड जो अमल जारी आहे, जॾहिं त तहलके जे अरिड़हं यूनियन काउंसिलनि 15 वार्डनि ते वोटर पंहिंजे वोट ॾियण जो हक़ अदा करे रहिया आहिनि। ॿिए पासे सिक्योरिटी जा पिणु गैर मामूली इंतज़ाम कया विया आहिनि, जॾहिं त तहलके सकण जे मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिलनि ऐं वार्डनि जे पोलिंग स्टेशननि ते हथमी ऐं गैर हथमी वोटर लिस्टुनि जे करे पोलिंग अमले वटि लिस्टुनि में नाला ॿिया हुजण सबबि पोलिंग स्टेशन ते वोट कास्टिंग जो मरहलो सुस्त रवि जो शिकार आहे ऐं समय वोटर सख़्त गर्मी में लाइन में बीठल आहिनि। ॿिए पासे यूसी जमाल किरियो में पीपल्स पार्टी JUI ऐं आज़ाद उम्मीदवार विच में आम्हूं साम्हूं लतुनि मुकनई जो वसकारो थियो ऐं यूसी गोरामरी में लेडीज़ पोलिंग में पिणु औरतुनि जो जहिड़ो थी पियो। SUP जे मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह पारां यूसी मजीद किरियो में धांधली करण जूं दाहूं कयूं वयूं, जॾहिं त SUP अॻवान फलक शेर ओड पारां पिणु बल्दियाती इलेक्शन में सरकारी अमलदारनि हथां धांधली करण जूं शिकायतूं कयूं वयूं आहिनि। वार्ड नंबर 3 जे PTI पारां नामज़द कयल उम्मीदवार राशिद खोड़ो पारां पीपल्स पार्टी जे नामज़द कयल उम्मीदवार उज़ैर अख्तर शाह ते धांधली करण जो इल्ज़ाम लॻायो आहे। ॿिए पासे पीपल्स पार्टी जे नामज़द कयल उम्मीदवार उज़ैर अख्तर शाह लॻायल इल्ज़ाम रद्द कंदे ॼाणायो त मुख़ालिफ़ पंहिंजी शिकस्त ॾिसी बोखलाहट जो शिकार थी विया आहिनि ऐं धांधलीअ जो कूड़ो इल्ज़ाम हणी रहिया आहिनि। वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो एहतसाब न्यूज़।